सिंध जा उस्ताद साथियो, तव्हां ॾिसी सघो था हींअर आधी राति जो साईं बादल साईं अलफ कुमार ज़ुल्फ़कार गाॾी पियो हलाए। आधी राति थी वई आहे। इस्लाम कोट मां निकिता आहियूं। सुबुह जो छाछर खां पोइ वरी मिठी खां पोइ वरी सवें महिल सफ़र करे नगर पार कर पतासीं। नगर पार कर वॼाए छॾियो। वाह वाह नगर पार कर वाह। हुते मुंहिंजी भेनरूं ऐं मिठी जूं भेनरूं टीचरूं जिन सिंधी उस्ताद जे नाले उस्तादानी जे भेनरूं जे नाले पैगाम ॾिनो आहे उहा अपलोड कंदुसि। छो त हेॾा इंटरनेट कोन हुई। हुनखां पोइ हींअर इस्लाम कोट पतासीं ऐं इस्लाम कोट जे उस्ताद खे साईं अलफ फ़ोन करे चयो त बाबा असां अचूं पिया। काफ़ी उस्ताद गॾु थी विया जिन खां हाणे मोकल आहे। असां साईं बादल खे पंहिंजे माग ते छॾींदासीं। दलनि जो तड़ वरी साईं अलफ खे बि छॾींदासीं। वरी इनशाला असां ऐं सिंध इहो सफ़र जारी रहंदो। जे उस्ताद जे सिंध।